इमरान ख़ान जी अॻूणी ज़ाल रेहाम ख़ान माण्हुनि खे ॾाढो ट्रोल कंदी आहे, पर रेहाम ख़ान जी बि का उहा पोस्ट न हूंदी जंहिं ते मथसि तनक़ीद न थी हुजे। हू हमेशा पंहिंजूं तस्वीरूं जारी कंदी रहंदी आहे जंहिं ते माण्हू खेसि ताना ॾींदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते संदसि शादी जे मौक़े ते रेहाम ख़ान खे वायरल कयो वियो हो। साफ़िण ऐं फिल्म मेकर रेहाम ख़ान 3 भेरा शादी कई आहे। पहिरीं शादी हुन एजाज़ुर रहमान सां कई, ॿी शादी हुन पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान सां कई हुई ऐं ताज़ो हुन अमेरिका में अदाकार मिर्ज़ा बिलाल बेग सां शादी कई आहे। रेहाम ख़ान पंहिंजे हिक बयान में चयो आहे त हू जेकॾहिं चॉकलेट या केक जो फोटो बि रखे थी त खेसि गारियूं मिलनि थियूं। रेहाम ख़ान ऐं मिर्ज़ा बिलाल बेग जी गुज़िरियल महीने शादी थी हुई। हिन खां अॻु रेहाम ख़ान इंटरव्यू में चयो त असां ॿिन्हिनि जो वास्तो पाकिस्तान सां आहे ऐं असां ॿिन्ही खे पाकिस्तान सां मुहबत आहे ऐं मुड़ुस सां पाकिस्तान ईंदी रहंदसि। हक़ीक़त इहा आहे त हू इमरान ख़ान जी घरवारी रही चुकी आहे ऐं इमरान ख़ान पीटीआई जो चेयरमैन आहे। तलाक खां पोइ रेहाम ख़ान इमरान ख़ान ते ॾाढा इल्ज़ाम हया हुआ जंहिं ते पीटीआई जी सोशल मीडिया टीम मथसि ॾमरियल रहंदी आहे ऐं अॼु ॾींहं ताईं संदसि कढ पियल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk